बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारे जो। अॼु जंहिं मौज़ूअ ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे तवानाई ऐं तवानाई जा क़िस्म, मतिलबु एनर्जी एंड टाइप्स ऑफ एनर्जी। सभ खां पहिरियों तवानाई ते डिस्कस कंदासीं त तवानाई आहे छा। कंहिं बि क़िस्म जे कमु करण जी सलाहियत खे तवानाई चइबो आहे। असां बग़ैर तवानाई जे हिकु कख बि चोरे नथा सघूं ऐं नई वरी हिकु विख खणण जी हिमत रखूं था। दुनिया में मौजूदु जानदारनि तोड़ी गैर जानदारनि खे कमु करण जे लाइ तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे। हाणे तवानाई जा क़िस्म कहिड़ा कहिड़ा आहिनि उन्हनि ते तफ़सीली डिस्कस कंदासीं ऐं जिन तवानाई जे क़िस्मनि ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे हरकी तवानाई, मख़फ़ी तवानाई, मैकेनिकल यानी मिकानी तवानाई, इलेक्ट्रोमैकेनिकल तवानाई, इलेक्ट्रिकल, कीमियाई, एटमी, शमसी, न्यूक्लियर ऐं गर्मीअ जी तवानाई। हाणे सभ खां पहिरीं मैकानी या मैकेनिकल तवानाई छा आहे। मतिलबु अहिड़ी तवानाई जेका मशीनी तवानाई सां तालुक़ु रखे थी पई या ज़ोर ऐं फोर्स वारी तवानाई सां तालुक़ु रखे थी पई। हाणे चए थो उहा तवानाई जेका कंहिं जिस्म जे हरकत या चुरपुर जे करे पैदा थिए उनखे हरकी तवानाई चइबो आहे, जंहिंखे असां अंग्रेज़ी में काइनेटिक एनर्जी बि चवंदा आहियूं। मतिलबु जेका बॉडी जे मोशन्स जे ज़रिए, बॉडी जे चुरपुर जे ज़रिए डेवलप थिए। ऐं जेका तवानाई उन जिस्म जी जॻह जे करे यानी जेको उनजो मास आहे, उनजो जेको वज़न आहे, उन जे करे पैदा थिए थी उनखे मख़फ़ी तवानाई चइबो आहे, जंहिंखे असां पोटेंशियल एनर्जी चवंदा आहियूं। हाणे मिसाल, हलंदड़ बाल खे मेकानी तवानाई हूंदी आहे। जॾहिं बाल बोतलुनि सां टकराइजे थो त उनजी मेकानी तवानाई बोतलुनि में मुंतक़िल थी वञे थी। हाणे इहो मिसाल इन करे कोट कयो आहे त हीअ जेका तव्हांखे तस्वीर नज़र अचे थी, अक्सर करे हिन गेम में तव्हां ॾिठो हूंदो, जेको प्लेयर हूंदो आहे, हीरो बाल जेको हूंदो आहे हितां हिन रूट सां उछलींदो आहे, जेको स्पीड में अची करे बोतलुनि सां टकराइबो आहे। हाणे जेका हिन बाल वारी तवानाई हुई, जॾहिं हिन बोतलुनि सां टकराइजण जे टाइम ते लॻंदी आहे त उहा इन बोतलुनि खे हरकत में आणींदी आहे, चुरपुर में आणींदी आहे। मतिलबु जेको फोर्स उछलाइण वारे हिन बाल ते अप्लाई कयो हुयो, उहा ताक़त मुंतक़िल थी हिन बोतलुनि खे मूवमेंट या हरकत करे उन्हनि खे किरण ते मजबूर करे थी। अहिड़ी तवानाई खे असां हरकी तवानाई चवंदा आहियूं। ऐं जेका उनजे वज़न जे करे थिए, उनजी जॻह जे करे थिए, उनखे असां मख़फ़ी तवानाई चवंदासीं। हाणे मेकानी तवानाई जा मिसाल जीअं हे तव्हां आवाज़ ॿुधा, जॾहिं बि कंहिं शइ जो फोर्स पवंदो आहे, ज़ोर पवंदो आहे, चुरपुर पवंदी आहे, जीअं हाणे हिकिड़ो शख़्स बर्फ़ानी पहाड़ तां मूव करे हेठि अचे थो पियो, या हिकिड़ो शख़्स पंहिंजे ज़ोर ऐं ताक़त जे बुनियाद ते हरकत करे जॾहिं पाणीअ में तरे थो पियो, या वरी हिकिड़ो कोई बि जॾहिं एयरप्लेनेट यानी या जेको रॉकेट हूंदो आहे, जॾहिं पंहिंजी ताक़त एनर्जी जे बुनियाद ते हवा में उॾे थो पियो, त इहे सभु जो सभु असांजे हरकी तवानाई ऐं मख़फ़ी तवानाई सां तालुक़ु रखनि थियूं। ऐं इन में जेका तवानाई ठहंदी आहे उनखे असां मेकानी तवानाई चवंदा आहियूं। हाणे इलेक्ट्रोमैकेनिकल तवानाई छा आहे, अचो हुन ते डिस्कस कयूं। चए थो हीअ तवानाई बिजली ते मुश्तमिल हूंदी आहे ऐं हिन तवानाई में गामा शुआ, एक्सरेज, अल्ट्रावायलेट शुआ ऐं नज़र ईंदड़ रोशनी, इंफ्रारेड शुआ, माइक्रोवेव शुआ ऐं रेडियो बेम शामिल आहिनि। यानी हीअ तवानाई बिजलीअ जी जेके इलेक्ट्रॉन्स हूंदा आहिनि उन्हनि जे बुनियाद ते तवानाई डेवलप करे इलेक्ट्रिसिटी खे, बिजली खे तयारु कनि था पिया, ऐं उन तवानाई खे असां बिजलीअ वारी या इलेक्ट्रोमैकेनिकल तवानाई चवंदा आहियूं। हाणे जीअं असां अचूं था पिया बिजलीअ जी तवानाई जी तरफ़ ॾे, त बिजलीअ जी तवानाई बि कुझु मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिकिड़ा तासुर या मिसाल रखे थी। मिसाल उहा तवानाई जेका इलेक्ट्रॉन जे चुरपुर जे करे पैदा थिए उनखे बिजलीअ वारी तवानाई चइबो आहे। यानी इलेक्ट्रॉन जॾहिं मूव कंदा आहिनि त हिकिड़ो इलेक्ट्रॉन ॿिए इलेक्ट्रॉन सां टच करे जॾहिं मूवमेंट पैदा करे थो पियो ऐं बिजलीअ जी डेवलपिंग लिंक करे थो पियो, त उनखे असां बिजलीअ वारी तवानाई चवंदासीं। हीअ तवानाई आसानी सां तारुनि जे वसीले हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल करे सघिजे थी ऐं हिनखे ॿिए कंहिं तवानाईअ में पिणु तब्दील करे सघिजे थो। अच्छा, हिते जेके तवानाई तब्दील करण वारी जेका ॻाल्हि अचे थी त इहा कॉमन ॻाल्हि आहे। हिते हिकिड़ो इहो मौक़ुफ़ ॾियणु तमामु ज़रूरी आहे त जेके बि तवानायूं आहिनि उहे हिक ॿिए में इंटर कन्वर्ट थींदियूं रहंदियूं आहिनि। माना हिकिड़ी तवानाईअ मां ॿियूं तवानायूं ठहनि थियूं ऐं वरी उन्हनि मां कान का वरी टीं तवानाई ठहे थी। अहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ तवानायूं हिक ॿिए में मुंतक़िल थींदियूं रहंदियूं आहिनि। त कीमियाई तवानाई में जॾहिं असां फोकस कयूं था पिया, जीअं हे तव्हांजे साम्हूं तस्वीर नज़र अचे थी जेका माचिस जी तीली ॿरे थी पई, इहा हिकिड़ी कीमियाई तवानाई जो मिसाल आहे। उहा तवानाई जेका केमिकल जे रद्दो बदल जे करे ख़ारिज थिए थी उनखे कीमियाई तवानाई चइबो आहे। मिसाल, कीमियाई बॉन्ड माचिस जी तीलीअ में मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंमें उहा तवानाई मौजूदु हूंदी आहे। जॾहिं उनखे कंहिं शइ सां घसायो वेंदो आहे त उहा कीमियाई तवानाई बाहि या गरमाइश वारी तवानाई में तब्दील थी वेंदी आहे। जीअं तव्हांजे साम्हूं हिकिड़ो कोयलो आहे,
कोयलो कीमियाई तवानाई जो हिकिड़ो क़िस्म आहे। हीउ सेल आहे, सेल जे अंदरि जेका राड मौजूदु हूंदी आहे ऐं कोयलो मौजूदु हूंदो आहे, उहो बि हिकिड़ो कीमियाई तवानाई जो मिसल आहे। या तव्हांजे साम्हूं हीअ कॉटन कैंडी जेका आहे, इहा पिणु हिकिड़ी कीमियाई तवानाई जो मिसल। हाणे अचो त गर्मीअ जी तवानाई छा आहे, उन ते तबसरो कयूं। हाणे तव्हांजे साम्हूं हिते ॿ नंढा कार्टून नज़र आया आहिनि। हिकिड़ो कार्टून जेको एक्साइटेड आहे ऐं ॿियो उहो आहे जेको थधो या ख़ामोश नज़र अचे थो। हाणे अचो त गर्मीअ जी तवानाई खे सम्झण जे लाइ उनजी वज़ाहतुनि खे पढ़ूं। त गर्मीअ जी तवानाई कंहिं बि शइ जी तपश या गर्माश मां पैदा थींदी आहे ऐं गर्मीअ जी तवानाई जे बुनियाद ते ख़बर पवंदी आहे त हिन जा एटम केतिरा चुस्त आहिनि। मिसाल, गरम जिस्म जा एटम ऐं मालिक्यूल तमामु घणा चुस्त ऐं पुरजोश हूंदा आहिनि, जॾहिं त थधनि जिस्म जा एटम ऐं मालिक्यूल घटि हरकत कंदा आहिनि। ऐं इन ई मालिक्यूल जी गरमाइश वारे पॉइंट ते असां उन गर्मीअ जी तवानाई जो एको या उनजी जेका मिक़दार हूंदी आहे उहा मालूम करे सघंदा आहियूं। हाणे अचो हिकिड़ो सुवालनि जो सिलसिलो शुरू कयूं ऐं उन में ॾिसूं त कहिड़ी तवानाई माइक्रोवेव में खाधो पचाइण जे कमु अचे थी। छा तव्हांखे ख़बर आहे? ज़हन में अचे थी ॻाल्हि? थोरो ज़हन ते ज़ोर ॾियो। अच्छा, हाणे अचो माइक्रोवेव जे प्लेट जे अंदरां कमु कंदी आहे। हाणे अचो हिकिड़े ॿिए सुवाल खे पढ़ूं। इलेक्ट्रिकल तवानाई बिजलीअ जे तारुनि जी मदद सां तव्हांजे घरनि ताईं पहुचे थी। जॾहिं तव्हां बिजलीअ जो पखो हलायो था त बिजलीअ जी तवानाई कहिड़ी तवानाई में तब्दील थी वञे थी? इन सुवाल जो जवाबु ज़हन ते ज़ोर ॾियो त छा मुमकिन आहे? यानी मैकेनिकल तवानाई में उहा तब्दील थी वञे थी। हाणे नेक्स्ट क्वेश्चन, जॾहिं का बिजलीअ वारी लाइट ॿरे थी त बिजलीअ वारी तवानाई कहिड़ी तवानाई में तब्दील थिए थी? तब्दील थी वञे थी। हाणे नेक्स्ट क्वेश्चन आहे त हीअ कहिड़ी तवानाई जो ॾेख आहे? तव्हां ॾिसो हिकिड़ो शख़्स तव्हांजे साम्हूं ॾेखारियल आहे जेको हिकिड़ी वज़नदार शइ खे ज़ोर ॾेई करे धिके रहियो आहे। त इहा कहिड़ी तवानाई आहे? जी, इहा आहे मेकानी ऐं गर्मी यानी ज़ोर जी तवानाई। वण में कहिड़ी तवानाई हूंदी आहे? हाणे ॾिसो, अचो त हीउ हिकिड़ो नक्शो ठाहियूं जंहिंमें उहो ॾेखारियूं त कार जे हलण खां वेंदे हुनजे बीहण ताईं कहिड़ी कहिड़ी तवानाई कतबु अचे थी। हिन अमल में घटि 5 तवानायूं कमु अचनि थियूं ऐं वधि में वधि तले केतिरियूं आहिनि। हाणे अचो उन घटि में घटि कुझु तवानायुनि जो तबसरो कयूं। हाणे ॾिसो, तवानाई जो तब्दील थियणु, हीउ तव्हांजे साम्हूं हिकिड़ो जनरेटर ॾेखारियो वियो आहे। इन जनरेटर मां जॾहिं असां कंहिं तवानाई जो इस्तेमालु ॾिसूं था त उहा कीमियाई तवानाई हूंदी आहे। पोइ उहा भली गैस वारो जनरेटर हुजे, तव्हांजो फ्यूल वारो जनरेटर हुजे। हाणे उन मां मुख़्तलिफ़ तव्हांजूं बिजलीअ वारी तवानाई डेवलप थी करे मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स में निकिरनि थियूं, यानी उन जो बिजलीअ वारी तवानाई जो उन मां ॿाहिरि ख़ारिज थियण जो अमल हूंदो आहे। हाणे उहा बिजली वारी तवानाई मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स में वञी करे कमु करे थी। जीअं मिसाल जे तौरु हिकिड़ो बिजली वारी तवानाई जो जेको इस्तेमालु आहे उहो गर्माश ऐं ॿियो यानी आवाज़ यानी मेकानी तवानाई जो डेवलप थियणु। हाणे टियों जेका आहे असांजी उहा आहे रोशनी यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक तवानाई जो डेवलप थियणु। हाणे जेका गर्माइश वारी तवानाई आहे उहा ई वरी मुख़्तलिफ़ गाॾियुनि खे या मुख़्तलिफ़ जेके बि असांजूं मैकेनिकल कंपोनेंट हूंदा आहिनि या मशीनूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे हलाइण में इस्तेमालु करण में कमु अचनि थियूं ऐं उनजे अंदरि जेका इन्हनि जी तवानाई ठहे थी पई उहा आहे मैकेनिकल या मेकानी तवानाई। साथियो, हीउ हुयो तवानाई ऐं तवानाई जे कुझु क़िस्मनि ते तबसरो जेको तव्हांजे साम्हूं पेश कयो थिए। उमेदु आहे त तव्हांखे तवानाई ऐं उन जा क़िस्म आसान तरीक़े सां बिल्कुलु सम्झ में आया हूंदा। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।